अस्सलाम वालेकुम नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रूबी अली जा वरी नया फोटू वीडियो वायरल थिया आहिनि। नाज़रीन रूबी अली आख़िरकार ईअं छो थी करे पान खे बदनाम थी करे। नाज़रीन रूबी अली माहौल के खराब करे रही है। रूबी अली के इएं न करण खपे। ऐं रूबी अली ही जेका फोटू तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो, इहे फोटू वरी फेसबुक ते अपलोड थी करे इन्हनि जो छा मक़सद आहे? जी नाज़रीन तव्हांखे ख़बर हूंदो त रूबी अली जा पहिरीं बि इरशाद जागीरनि सां इलाही फोटू वायरल थिया हुआ। तो नाज़रीन ही हुई अॼु जी शॉर्ट वीडियो। अहिड़नि ॿियनि वीडियो लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो।